ओम श्री गणेशाय नमः। सतनाम साखी साखी शिव। जय श्री कृष्ण। जय जय प्रभु प्रेमियों, अज जी जेका एकादशी आहे उन जो नालो कामदा एकादशी आहे। अचो त गॾिजी सब कामदा एकादशी जी कथा ॿुधूं ऐं भगवान जो ध्यान कयूं ऐं पंहिंजो जीवन सफलो कयो। सभई चओ जय श्री कृष्ण। कामदा एकादशी श्री कृष्ण भगवान धर्मराज युधिष्ठिर खे चवण लॻो त हे राजन, मां तोखे हिकु प्राचीन कथा ॿुधायां थो। जा कथा विशिष्ट मुनीअ राजा दिलीप जे पुछण ते खेसि ॿुधाई हुई। चेट महीने जे शुक्ल पक्ष जे एकादशी जो नालो ऐं विधि ऐं महात्म मां तोखे विस्तार सां ॿुधायां थो, सो तव्हां सभु ध्यान लॻाए ॿुधो। सभई चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। सतनाम साखी सतनाम साखी। चेट महीने जे शुक्ल पक्ष में हीअ एकादशी घणे भाङे तारीख़ नाई या ॾही ते थींदी आहे। हीअ एकादशी यानी कि 11 जंहिंजो नालो आहे कामदा एकादशी, पापन खे नाश करण वारी हीअ एकादशी आहे। जीअं बाहि काठियुनि जे ढेर खे हिक खन में नाश कयो छॾे। पाताल में भोगीपुर नाले हिकिड़ो नगर हो, उते जे राजा जो नालो पंडरीक हो। सभई चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। उन देश में ललता नाले हिकु अप्सरा ऐं ललित नाले हिकु गंधर्व रहंदा हुआ, जिन जो पाण में प्यार थी वियो। आख़िर में हिननि ॿिन्ही जो विवाह थियो। हू ॿई गायन विद्या में तमामु निपुण यानी कि होशियार हुआ। हिकु दफ़े राजसभा में राग गाईंदे ललित गंधर्व पंहिंजे स्त्रीअ जो ख्याल कयो, जंहिं करे हू बेसरो ॻाइण लॻो। नागन जे राजा ककोरटन उहा ॻाल्हि वञी राजा पंडरीक खे ॿुधाई, जंहिं क्रोध करे ललित खे श्राप ॾिनो त वञी कचे मांस खाइण वारो राकास थी ऐं पंहिंजे करणीअ जो फल भोग। उन ई वक़्तु ललित हिकु भयानक राकास बणिजी पियो। ललिता जॾहिं इहा हालत ॾिठी तॾहिं हिन खे बि ॾाढो दुख थियो ऐं आख़िर ख्याल कयई त जिते मुंहिंजो पति उते मां। पोइ हिन जे पुठियां वन में अलॻि अलॻि जॻह ते पोयां फिरण लॻी। घुमंदे घुमंदे विंध्याचल पहाड़ ते वञी निकिती। उते श्रृंगी ऋषिअ जो आश्रम ॾिसी अंदर लंघे वई ऐं ऋषिअ जे अॻियां नमस्कार करे वञी बीठी। ऋषि चवण लॻो त हे सुंदरी, तूं केरु आहीं ऐं हिते छाजे करे आई आहीं? तॾहिं ललिता वराणी ॾिनी त हे रखेश्वर, मां वीर धनवा गंधर्व जी धीअ आहियां ऐं मुंहिंजो नालो ललिता आहे। मुंहिंजो पति शराब मिलण करे राकास बणियो आहे, जंहिं करे मां तमामु दुखी आहियां ऐं हिन जे पुठियां घुमंदे घुमंदे हिते अची करे तव्हां वटि पहुती आहियां। हाणे दया पाले को सवलो उपाउ ॿुधायो, जंहिंजे करण सां मुंहिंजे पतीअ हिन देह खां छुटे। सभई चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। तॾहिं ऋषि ललिता खे चयो त हे पुत्री, चेट महीने में शुक्ल पक्ष में कामदा नाले वारी एकादशी अचे थी, तंहिंजो विर्त रख ऐं उन विर्त जो फल पतीअ खे अर्पण कर त तुंहिंजो पति हिन राकास देह खां छुटे। ऋषिअ जे चवण मञी ललिता ईअं कयो त हिकदमि ललिता जी राकास जूण। सभई चओ जय श्री कृष्ण। ललित जी राकास जूण छुटी वई ऐं संदर सुंदर देह मिली वियसि। ललिता ॾाढो ख़ुशि थी ऐं ॿई मोटी पंहिंजे घर आया। अंत में सुर्गलोक खे प्राप्त थिया। जेको मंच हीअ कथा चित लॻाए पढ़ंदो या ॿुधंदो ऐं विर्त रखंदो
वो ईश्वर जे कृपा सां अंत में सतगति खे प्राप्त थींदो। हिन एकादशीअ मां असांखे इहा सिख्या मिले थी त हिकिड़े कम वक़्तु ॿिए कम जो ख़्यालु न करणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्ण। प्रभु प्रेमियो, ग्यारस जो जेको विर्त आहे ॾाढो महान विर्त आहे। सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन भी, सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराजन भी ग्यारस विर्त रखण जी प्रेरणा ॾींदा आहिनि। ऐं उन ॾींहुं जेतिरो थी सघे विर्त रखिजे, कथा पढ़िजे, नाम जपजे, गौशाला वञिजे, गुरु महाराजन जो भगवान जो दर्शन कजे, भगवान जे मंदिर में या घर मंदिर में ॾीओ ॿारे करे भगवान जी गुलनि फुलनि सां पूजा कजे। त ईअं करण सां असांजो ही लोक त सहेल थींदो, पर परलोक भी सहेलो थींदो आहे। अचो त गॾिजी हिकु पहिरां ग्यारस जे विर्त जी जेका आयो आहे चऊं, अॼु ग्यारस जो ॾींहुं आयो, अॼु ग्यारस जो ॾींहुं आयो, कयो प्रभु मिलण जा साया, कयो गुरु मिलण जा साया, ओ कयो साईं मिलण जा साया। अॼु ग्यारस जो ॾींहुं आयो, अॼु ग्यारस जो ॾींहुं आयो। भाई सॼी संगत खे अॼु कामदा एकादशी जूं लख लख वाधायूं। भगवान दर, भगवान कृष्ण दर, श्री नारायण भगवान दर, गुरु महाराज दर इहा प्रार्थना है त जेके भी भगवत प्रेमी आहिनि सभु असां ख़ुशि रहूं, परिवार सूधो, हर का ॻाल्हि जिंदगी में सुठी थिए, नाम जपियूं, शुभ कम कयूं, हर हंधि जी प्रभु परमात्मा जे आशीर्वाद सां जेको भी असांजी जवाबदारियूं उहे पूरियूं कयूं। इहा साईं दर प्रार्थना। ओम सतनाम साखी, साखी शिवोहम। जय श्री कृष्ण, जय जय।